अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खुसरो ऐं श्री आयो शाहिद खुसरो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी वीडियो है तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु जी नई अपडेट सां आऊं हाज़िर थियो आहियां। अॼु जेका बि अपडेट हूंदी तव्हां सां शेयर कंदासीं, सिंधी ड्रामनि जे हवाले सां, नवे ड्रामनि जे हवाले सां, पुराणे ड्रामनि जे हवाले सां। अॼु माशाअल्लाह बहितरीन अपडेट्स मूं आंदी आहे, ख़ासि करे दुलाब जागीर, गुना ऐं जेका गुलाम हुसैन हवेली ऐं कुझु ॿियनि ड्रामनि जे बारे में बि गुफ़्तगू कंदासीं ऐं तव्हांखे अॼु इंशाअल्लाह एंटरटेन कंदुसि ऐं तव्हांखे सुठी में सुठी मालूमात ॾींदुसि। अॼु तव्हांजे लाइ वॾी हिकु अपडेट्स आहे हिन वीडियो खे दोस्तो, जे तव्हां मिस कयो तव्हां सभु कुझु मिस करे छॾियो। सॼी अपडेट्स तव्हांखे ॾिसणु घुरिजे ऐं नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो लाइक हाणे करे छॾियो। जे चैनल खे सब्सक्राइब शाहिद खुसरो ब्लॉग खे नाहे कयो, हिन खे बि सब्सक्राइब करे छॾियो जीअं का बि अपडेट तव्हांखां मिस न थिए। हलूं था अॼु जी पहिरियों ख़ासि अपडेट, उन खां पोइ तव्हांजा कमेंट बि मां शामिलु कंदुसि, लेकिन कहिड़े टाइम कंदुसि इहो तव्हांखे मां वीडियो में ॿुधायां थो, आख़िर में कंदुसि विच में। हाणे इहे अॼु तव्हांजा कुल कमेंट बि शामिलु थींदा, सवालनि जा जवाब बि शामिलु थींदा, ज़ाहिर थींदा, तव्हां सां गुफ़्तगू बि करणी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। हलूं था दोस्तो पंहिंजे अपडेट जी तरफ़। दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त दुलाब ड्रामे जो बसि तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो आहे, बसि सिर्फ़ु प्रोमो जो। थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो मतां ओसी ताईं प्रोमो अची बि वियो हुजे, हिन टाइम ताईं त नाहे आयो। जंहिं टाइम मां शूट करे रहियो आहियां वीडियो, मां सॼी तफ़सीलात वरिती आहे, राब्ता कया आहिनि, अञा ताईं प्रोमो ज़ाहिर नाहे थियो, लेकिन मतां बाद में अची वञे। प्रोमो अचिणो आहे, बिल्कुलु अचिणो आहे। ऐं प्रोमो खां पहिरियां मतिलबु चोथों टीज़र बि अचे या डायरेक्ट प्रोमो अचे। 3 टीज़र त आया आहिनि ऐं टीज़र त धमाकेदार 3 आया हुया, तव्हां बि ॾिठा, असां बि ॾिठा। हाणे माण्हुनि खे वॾो बेसब्री सां इंतज़ारु आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुलाब ड्रामे जी डायरेक्ट एपिसोड जो। लेकिन डायरेक्ट एपिसोड दोस्तो कॾहिं बि न ईंदी, प्रोमो ईंदो। प्रोमो खां पोइ जेको आहे दोस्तो एपिसोड में टाइम प्रोमो में टाइम ॿुधायो वेंदो एपिसोड जो। जीअं गुनाह जो प्रोमो तव्हां ॾिठो, जागीर जो ॾिठो, उन्हनि में सभु कुझु ज़ाहिर कयो वियो। फलाणे ॾींहुं फलाणो ड्रामो हलंदो, टीरे ॾींहुं टीरो। उन्हनि जी अपडेट्स मां काफ़ी अर्सो पहिरियों तव्हांखे ॾींदो हुयुसि, जागीर अचिणो आहे, गुनाह अचिणो आहे, जागीर जी अहिड़ी कहाणी आहे। ऐं तव्हां प्रोमो ॾिठो, सॼी तव्हांखे मालूम थी वई जागीर जी कहाणी वाक़ई तालीम ते आहे ऐं वॾेरे ज़ालिम ते आहे। गुनाह जी बि अपडेट्स काफ़ी मां ॾेई चुको हुयुसि, हाणे बि तव्हांखे घणी ॾेई चुको आहियां। उहे त हाणे पंहिंजे टाइम ते हलंदा, टाइम जेको मूं तव्हांखे ॿुधायो उन में बि जेको आहे ज़ाहिर करे पोइ अपडेट्स में ॿुधायो आहे। जेका कल्ह वारा परीहं वारा आहे, जेका तव्हांजा कमेंट हुया पोइ वीडियो में मूं शामिलु कया हुया, थी सघे थो तव्हां उहा वीडियो न ॾिठी आहे, तव्हां पंहिंजा ओॾे सवालनि जा जवाब जेका तव्हां कया ओॾे मिलिया मां वीडियो में ॾेई छॾिया पोइ वीडियो में। उन खे बि हिन वीडियो खां पोइ उन खे बि वञी प्ले करे ॾिसिजो ऐं हिन में बि तव्हां सां सभु क्लियर करण वारो आहियां। तव्हांजा जेका बि जवाब वॾा सुठा कमेंट आयल आहिनि, सभई कमेंट्स मां शेयर कंदुसि। ऐं दोस्तो हवेली ड्रामो माशाअल्लाह ज़बरदस्त हली रहियो आहे, लेकिन चंड ग्रहण हिन हफ़्ते एपिसोड न आई। छाजे करे न आई, छो न आई, इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। चंड ग्रहण वारा बि परेशान आहिनि, त वजह कहिड़ी आहे दोस्तो? चंड ग्रहण एपिसोड जेको आहे मुंहिंजे ख़्याल में हिन टाइम अॼु जेको आहे मुंहिंजी जंहिं टाइम तव्हां वीडियो ॾिसी रहिया हो तेसीं ताईं मतां अची वई हुजे। जी हाँ, कल्ह एपिसोड न आई हुई, कमेंट आया छाजे करे हिकु अधु ॾींहुं हेॾो होॾे थींदो आहे, लेकिन जेको आहे अॼु राति अचणी आहे। अॼु राति जेका राति जेका गुज़री वई नी राति अचणी हुई चंड ग्रहण जी, घणो करे चंड ग्रहण अची वई हूंदी, तव्हां ॾिठी बि हूंदी। जे हिन टाइम नाहे आई, जंहिं टाइम मुंहिंजो तव्हां वीडियो ॾिसी रहिया हो, पोइ तव्हां ईअं सम्झो शूटिंग जो मसइलो थियो आहे, शूटिंग जे करे चंड ग्रहण पोइना थी आहे, इन जे करे चंड ग्रहण बंदि लॻो पियो आहे। लेकिन मूंखे पका किस्त राति आई आहे, छो त मां वीडियो ही जंहिं टाइम शाम जो मां शूट करे रहियो आहियां, हीअ अञा ताईं चंड ग्रहण नाहे आयो, इन खां पोइ अचिणो आहे। लेकिन हिन टाइम जंहिं टाइम तव्हां ॾिसी रहिया आहियो सुबुह जो, लेकिन हिन टाइम ताईं या अची वियो हूंदो चंड ग्रहण या शूटिंग जे करे रुकिजी वियो आहे। जीअं गुलाम हुसैन बंदि हुयो, हवेली बंदि हुयो, इन वजह खां इहो बि बंदि थी सघे थो। बाक़ी रही ॻाल्हि दोस्तो, गुलाम हुसैन त हली रहियो आहे माशाअल्लाह, लेकिन माण्हुनि खे सिर्फ़ु इंतज़ारु आहे दुलाब जो, जागीर ऐं गुनाह जो। हवेली बि ज़बरदस्त हली रहियो आहे, 2 एपिसोड 47 48 अची विया, हाणे मतां 49 बि अची वियो हुजे जंहिं टाइम ताईं मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हो। हाणे इहो हवेली हलंदो रहंदो, हवेली जा सभु कंप्लीट आहिनि 75 ताईं एपिसोड, पोइ 75 खां पोइ अॻिते वञी शूटिंग वरी ॿीहर स्टार्ट आहे। दुलाब जी बेस जी ज़बरदस्त धमाके सां शूटिंग हली रही आहे, उनजी अपडेट मूं उदासी TV चैनल ते ॾेई छॾी आहे, तव्हां ॾिसी सघो था उनजी शूटिंग कीअं हली रही आहे, किथे हली रही आहे, कंहिंजो सीन शूट थियो आहे, कंहिंजो न थियो आहे, उहा उदासी TV ते मूं ॾेई छॾी आहे।
नंढड़ी क्लिप में वॾी अपडेट ॾेई छॾी आहे। उन खे विज़िट कयो चैनल खे, उते बि सभु कुझु तव्हांखे सुठी मालूमात उते मिलंदी रहंदी। इंशाल्लाह अॻे बि मिलंदी रही, हाणे मिलंदी रहंदी। दोस्तो इंशाल्लाह जेको आहे सुठियूं जेको आहे अपडेट्स मां काफ़ी तव्हां शेयर करे चुको आहियां। अॼु पहिरियों मां सोचां थो तव्हां जेके कमेंट आया आहिनि उहे शामिलु करे वठां, पोइ अॻिते पंहिंजी अपडेट जी तरफ़ बि वधूं। कमेंट बि माशाल्लाह बहितरीनु आया आहिनि ऐं जेको आहे इहे ज़रूरु मां शामिलु कंदो आहियां। मुंहिंजी पॉलिसी जेको आहे न शामिलु आहे पॉलिसी में, दोस्तनि जा कमेंट पूरा पढ़ंदो आहियां, शामिलु कंदो आहियां, पोइ अॻिते कमु हलाईंदो आहियां। कल्ह कादिर ख़ान भाउ लिखियो मीर ड्रामे में आहे या न। कल्ह मां उहो कमेंट मूंखां रहिजी वियो। मीर बिल्कुलु आहे, तव्हां ॾिसो हूंदो टीज़र में बि मीर आहे, मां गारंटी ॾियां थो मीर आहे। दोस्तो इहो कादिर ख़ान भाउ टेंशन न कर, मीर ड्रामे में बिल्कुलु आहे, यानी इरफान शेख आहे बिल्कुलु। ऐं जेको आहे ॿिए दोस्त लिखियो आहे नालो जो यार परवेज़ जट आहे, मुंहिंजे ख़्याल में यार कहिड़ो आहे नालो मूंखे यादि आहे थोरो, लेकिन हिते नालो नथो अचे कमेंट में। हाणे ID ते नालो ॾेई वियो आहे, यूज़र अचे थो। काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि ऐं लिखियो अथई ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं ख़ुशि हुजो। ऐं नवीद दर साहब दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं नवीद भाउ, मौला तो ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजी। ऐं अॻिते हलूं था असगर थीबो साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि ऐं पंहिंजो नालो बि अॼु मैंशन कयो अथई। वॾियूं महिरबानियूं असगर थीबो साहब, मोहबतूं ॾियण जूं, मौला ताईं ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं अली नवाज़ साहब गुड वर्क लिखियो आहे अदा शाहिद भाउ, वॾियूं महिरबानियूं, मौला ताईं ख़ुशि रखी अली नवाज़ भाउ। ऐं नोनी अली जेको आहे दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं जानी, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। जेका बि तव्हांजा कमेंट आहिनि इंशाल्लाह नंबरवार सभु शामिलु थींदा वेंदा, तव्हांजा जवाब बि ॾींदो वेंदुसि। अॼु काफ़ी सारा कमेंट आहिनि। ऐं जेको आहे मुस्तफ़ा सुमरो साहब लिखियो आहे, नालो पंहिंजो मैंशन कयो अथई, स्टिकर मोकिलिया अथई, हथ जोड़े अदा, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। इहे मोहबतूं तव्हां क़यामत ताईं ज़िंदा रहनि, अलाह सदाईं तव्हांखे ख़ुशि रखे। मुस्तफ़ा भाउ। असद अली खोकर साहब लिखियो आहे दुलाब ड्रामे में जानी जतोई आहे या न। यार जानी जतोई असली नालो तव्हां मैंशन कयो, असली जानी जतोई आहे त पोइ इहा सुभाणे मां जवाबु ॾेई छॾींदुसि। मां अॼु सच कयां, अॼु जेको आहे मां पंहिंजो उहा लिस्ट ॾिसां जेकी लिस्ट मूं वटि आयल हुई दुलाब जी सॼी, कंहिंजा अदा नाला हुया, चेक करे पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। असद अली खोखर साहब जेको आहे काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त मोकिलियो आहे यार मुस्तफ़ा इहो दुलाब ड्रामे खे हलायो बि सही, इन जो नालो आहे मुज़म्मिल खोसो, मुंहिंजी दाद जो भाउ, मिठा माण्हू आहे, अदा टाइम ते हलंदो इंशाल्लाह, हलंदो सही, दिलि जाए कर जेको आहे मुज़म्मिल खोसा साहब। ऐं मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे जी बिल्कुलु सही था चओ, दुलाब खे व्यूज़ वधीक ईंदा ॿिनि ड्रामनि खां। जी मूं कल्ह इहा ॻाल्हि कई त सभ खां वधीक व्यूज़ दुलाब खे ईंदा, जॾहिं स्टार्ट थिए तव्हां ॾिसिजो सभिनी ड्रामनि खे कटे वेंदो, उन खे ॾिसण वारा घणा आहिनि। ऐं अली नवाज़ साहब लिखियो आहे अदा शायद दुलाब ड्रामे की डेट बताओ प्लीज़, अल्लाह पाक सलामत रखे अदा आपको, थैंक यू भाई कुर्ब अदा। जी अदा डेट्स अञा न उन्हनि जेको आहे ज़ाहिर नथा करनि, इहा कम जी इंपॉर्टेंस हूंदी आहे। डेट्स उहा ईअं न ॿुधाईंदा आहिनि, प्रमो अचे सॼी डेट्स कंप्लीट थी वेंदी, कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। ऐं DK सावल साहब लिखियो आहे दुलाब कॾहिं हलंदो, दो ख़ान उॾेरो लाल स्टेशन खां कमेंट कयो आहे, वॾियूं महिरबानियूं साईं, कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, इंशाल्लाह चंद ॾींहंनि में बुरमो ईंदो ऐं दुलाब ड्रामे जी तारीख़ भी अची वेंदी। अली नवाज़ साहब लिखियो अस्सलाम वालेकुम अदा, कैसे हो आप, आपकी तबीयत कैसी है, अल्लाह पाक सलामत रखे अदा आपको। अली नवाज़ मंगरियो फ्राम कंडियारो मुझे ख्याल में लिखियो अथई, बिल्कुल मैं ठीक ठाक हूँ, मेरी तबीयत ठीक है, आपको मौला सलामत रखे, आपको भी खुश रखे, आपकी ये मोहब्बतें मेरे दिल में और मुझे याद है। इंशाल्लाह आपको मैं दुआओं में याद करता हूँ, सब लोगों को, जितने भी मेरे सब्सक्राइबर अच्छे सब्सक्राइबर हैं, जितने मुसलमान भाई हैं, ऐसे दुआएं दिया करें, बड़ी मेहरबानी। मुशरफ बुगियो साहब काफ़ी दिल मोकिलिया, ॿीहर वॾी महिरबानियूं। असगर थीबू काफ़ी दिल मोकिलिया, नवीद दर साहब काफ़ी दिल मोकिलिया, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त सनाउल्ला ख़ान पौड लिखियो आहे दुलाब ड्रामे जल्दी खां जल्दी जेको आहे दुलाब ड्रामे खे हलायो वञे, इंतज़ारु नथो थिए, ऐं काफ़ी दिल मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। सनाउल्ला ख़ान पौड साहब कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, तव्हांखे इंशाल्लाह ड्रामो हलंदो, कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो आहे सभिनी जो। दोस्तों तव्हां ॾिसो न दुलाब ते कमेंट, हर कंहिंखे इंतज़ारु आहे सिर्फ़ु दुलाब जो। सनाउल्ला पौड साहब काफ़ी दिल मोकिलिया आंदा, लख कुर्ब तव्हांजा, लख कुर्ब, मौला तव्हांखे ख़ुशि रखे था, वॾियूं महिरबानियूं सुणा। ऐं सनाउल्ला साहब ॿियो लिखियो आहे सिर्फ़ु दुलाब जी कमेंट आहिनि, जेका बि कमेंट कया अथई दुलाब कॾहिं हलंदो, दुलाब जल्दी हलायो वञे, दिलि मोकिलिया अथई, अदा बसि कुझु चंद ॾींहं तव्हां इंतज़ारु कयो, इंशाल्लाह
तव्हां जेको आहे इहा ख़्वाहिश पूरी थी वेंदी सोना। बसि कुझु चंद ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे ऐं हलूं था बक़ाया जेका कमेंट आहिनि। ऐं अदा अस्सलाम वालेकुम, कैसे हो? सारी संगत खे अस्सलाम वालेकुम। ॾहरकी खां मैसेज कयो आहे अदे, ऐं जो नालो आहे रियाज़ अहमद साहब। वॾियूं महिरबानियूं रियाज़ भाउ, वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद हुजो। ग़ुलाम रसूल 2 कमेंट कया आहिनि, काफ़ी दिलि मोकिलिया अथई ग़ुलाम रसूल साहब, वॾियूं महिरबानियूं। नंढड़ो आहे जी तस्वीर बि छापियल आहे, बहितरीनु माशाअल्लाह। ऐं रियाज़ अहमद साहब जेको आहे लिखियो आहे, हा नोनी अली लिखियो आहे, वारी जा 5 ड्रामो कॾहिं ईंदो? अदा इन खे देरि आहे हाली, इन जो टीज़र वग़ैरह अचे पोइ सॼी अपडेट्स ईंदी। फ़िलहालु उन खे हाली गुम करे छॾियो अथनि ऐं वारी जा 5 ड्रामे खे। ग़ुलाम रसूल साहब लिखियो आहे दोनों ड्रामो ऐं दुलाब ड्रामो कॾहिं ईंदो? अदा कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो, ग़ुलाम रसूल साहब इंशाअल्लाह अची वेंदो। फारूक अली दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं जानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं नोनी अली लिखियो आहे अदा मूं कहिड़ो ॾोह कयो आहे, अल्लाह आपको सलामत रखे, आमीन सुम्मा आमीन। न साईं तव्हां को ॾोह न आहे कयो आहे, तव्हांजी आई डी ते नोनी अली लिखियलु आहे। मां जॾहिं बि तव्हांजो कमेंट ईंदो आहे शामिलु कंदो आहियां, कंहिंजो बि कमेंट मिस न कंदो आहियां। मुंहिंजी इहो ई कोशिशि हूंदी आहे को दोस्त जो कमेंट मिस न थिए। जो कमेंट को मिस थी वियो आहे त मां माज़रत चवां थो, वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हां लिखियो आहे टंडरो आदम ऐं सिंध खां मूं मैसेज कयो आहे। नोनी अली साहब लिखियो आहे शकील मरी नाइस एंड क्यूट ऐं टंडो आदम सिंध फ्रॉम, यानी जेको आहे टंडरो आदम जो आहे भाऊ, वॾियूं महिरबानियूं माशाअल्लाह। अॼु तव्हांजे सभु कमेंट मूं पढ़ी छॾिया। फ़िदा हुसैन लिखियो आहे दिलि मोकिलिया अथई काफ़ी सारा। अब्दुल रहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। वली मोहम्मद समू साहब लिखियो आहे अदा अस्सलाम वालेकुम, जागीर ऐं गुनाह जा टीज़र तमामु सुठा आहिनि। जी 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 बिल्कुलु, इहे सभिनी खे वणिया अदा माशाअल्लाह, असांखे बि वणिया। ऐं ॿिए दोस्त जो नालो आहे आदिन ख़ान, उन दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अदा। मोहम्मद रमज़ान साहब दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं। आदिन ख़ान वरी दिलि मोकिलिया आहिनि। फ़याज़ अहमद दोस्त नओं आयो आहे ऐं इन दिलि बि मोकिलिया आहिनि, हाय बि लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं काफ़ी सारा। फ़याज़ अहमद दिलि मोकिलिया आहिनि। असगर थीबो साहब लिखियो आहे मां असगर थीबो आहियां, मुंहिंजी आई डी जो नालो कॾहिं अचे थो कॾहिं नथो अचे, अलाए छो अदा। इहो अदा कॾहिं कॾहिं असांजे साम्हूं ईंदो आहे, असां जेका पढ़ंदा आहियूं कॾहिं कॾहिं न ईंदो आहे आई डी जो नालो, यूज़र लिखिजी ईंदो आहे, पको नालो तव्हां मथां मैंशन न कयो जंहिंजे करे। ऐं असगर थीबो साहब वॾियूं महिरबानियूं, काफ़ी दिलि मोकिलिया अथई। शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई लिखियो आहे माशाअल्लाह ज़बरदस्त अदा शाइर, तव्हांजी वॾी महिरबानी, मौला तव्हां ख़ुशि रखे था, तव्हांजी बि वॾी महिरबानी। अब्दुल रहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि। उसामा पौली या पली उनकी लिखियल है आई डी पे। मुझे सिंधी ड्रामों में काम कैसे मिलेगा और मुझे कहाँ जाना होगा, मुझे भी ड्रामे में काम करने का शौक़ है। उसामा भाई आपके पास दो चीज़ें होनी चाहिए। अगर आपको ड्रामों में काम करना है तो आपके पास पैसा होना चाहिए, अगर पैसा नहीं है तो आपके पास सिफारशात होनी चाहिए। दोनों में एक चीज़ होनी चाहिए, आप डायरेक्टर से मिलें आपका काम हो जाएगा। उसामा लिखो है भाई जान चंद ग्रैंड ड्रामा क्यों बंद हो गया? चंद ग्रैंड ड्रामा आज रात आया होगा, जिस टाइम आप ये मेरी वीडियो देख रहे होंगे। अगर आज रात नहीं आया तो अगले हफ्ते का इंतज़ार करें, शूटिंग का मसला हो सकता है, शूटिंग अगर नहीं हुई तो इसलिए ड्रामा बंद हो गया होगा। असलम नूर साहब दिल मोकिलिया काफ़ी सारा, वॾियूं महिरबानी सुणा। ये अॼु जो दोस्तों कमेंट हुआ जेका मूं शामिल किया ऐं सभिनी दोस्तनि जा जेका कमेंट पढ़िया ऐं सभिनी जा जवाब ॾिना। ऐं उम्मीद आहे तव्हांखे वीडियो में दोस्तों तव्हां पूरो उम्मीद थिया हूंदो। कंहिंजा कमेंट अगर रहिजी विया आहिनि उन खां माज़रत हथ वधी चवां थो, वरी अॻी वीडियो में शामिल करे छॾींदासीं, लेकिन रहंदा कोन, अॻी वीडियो में अची वेंदा। ऐं बिशारत समय जे लाइ बि हिकिड़े दोस्त पुछो, उहो आहे या न ड्रामे में, कल्ह कमेंट आयो हुयो, नालो मूंखे विसरी वियो आहे। मुंहिंजे ख्याल में दोस्तों बिशारत समय पहिरियों ज़ाहिर थियो शूटिंग जे दौरान, वरी गायब थी वियो आहे। हाणे पकी ख़बर नथी पवे उनजी, वरी बि इनजी अपडेट सुभाणे वारी वीडियो मां ॾेई छॾींदुसि, मिस न कंदुसि। दोस्तों जेको आहे वॾी गर्मी आहे, वींदे वींदे चिट जा ॾियारा आहिनि, हाणे गर्मी अञा वधी वई आहे, ॾिसो त पघर हलनि था वियूं खां। ऐं अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, मिलंदासीं सुभाणे वारे वीडियो में। अॼु गुफ़्तगू काफ़ी कईसीं, अञा कुझु रहियल हुई, लेकिन सुभाणे वारी वीडियो में कंदासीं। गर्मी जे करे मूंखे तो जेको आहे न वीडियो बि वॾी थिए थी पई आहे, बर्दाश्त बि नथो थिए, गर्मी एतिरी आहे, पखो बंदि करे छॾियो आहे, सिर्फ़ु शोर ईंदो आहे इन जे करे माइक में। ऐं इंशाअल्लाह सुभाणे जी वीडियो में सुठी अपडेट्स आणींदासीं, सुठी शइ आणींदासीं। त तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा ऐं सुठा कमेंट ज़रूरु कंदा, लाइक बि कंदा इन वीडियो खे, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। नंढड़ो अर्ज़ु आहे पंहिंजे दोस्तनि ताईं चैनल खे व्हाट्सअप ग्रुपनि में ज़रूरु शेयर कयो। इन चैनल जी लिंक, इन वीडियो जी लिंक, जेतिरा बि तव्हांजा ग्रुप आहिनि उन लिंक शेयर कयो, उन्हनि खे अर्ज़ु कयो त भाई हिते चैनल ते अचो, सब्सक्राइब करायो ऐं फेसबुक ते बि शेयर कंदा कयो।
खुश हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, जिया लतीफ़ धरती। अल्लाह हाफिज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खुसरो, ऐं ॾिसी रहिया शाहिद खुसरो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी वीडियो में तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु जी नई अपडेट सां आऊं हाज़िर थियो आहियां। अॼु जेका बि अपडेट हूंदी तव्हां सां शेयर कंदासीं, सिंधी ड्रामनि जे हवाले सां, नवे ड्रामनि जे हवाले सां, पुराणे ड्रामनि जे हवाले सां। अॼु माशाअल्लाह बहितरीन अपडेट्स मूं आंदी आहे, ख़ासि करे दुलाब जागीर, गुना ऐं जेका ग़ुलाम हुसैन हवेली ऐं कुझु ॿियनि ड्रामनि जे बारे में बि गुफ़्तगू कंदासीं ऐं तव्हांखे अॼु इंशाअल्लाह एंटरटेन कंदुसि ऐं तव्हांखे सुठी में सुठी मालूमात ॾींदुसि। अॼु तव्हांजे लाइ वॾी हिकु अपडेट्स आहे हिन वीडियो खे दोस्तो, जे तव्हां मिस कयो तव्हां सभु कुझु मिस करे छॾियो। सॼी अपडेट्स तव्हांखे ॾिसणु घुरिजे ऐं नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो लाइक हाणे करे छॾियो। जे चैनल खे सब्सक्राइब शाहिद खुसरो ब्लॉग खे नाहे कयो, हिन खे बि सब्सक्राइब करे छॾियो जीअं का बि अपडेट तव्हांखां मिस न थिए। हलूं था अॼु जी पहिरियों ख़ासि अपडेट, उन खां पोइ तव्हांजा कमेंट बि मां शामिलु कंदुसि, लेकिन कहिड़े टाइम कंदुसि इहो तव्हांखे मां वीडियो में ॿुधायां थो, आख़िर में कंदुसि विच में। हाणे इहे अॼु तव्हांजा कुल कमेंट बि शामिलु थींदा, सवालनि जा जवाब बि शामिलु थींदा, ज़ाहिर थींदा, तव्हां सां गुफ़्तगू बि करणी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। हलूं था दोस्तो पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त दुलाब ड्रामे जो बसि तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो आहे, बसि सिर्फ़ु पुरमो जो। थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो मतां ओसी ताईं फुरमो अची बि वियो हुजे, हिन टाइम ताईं त नाहे आयो जंहिं टाइम मां शूट करे रहियो आहियां वीडियो। मां सॼी तफ़सीलात वरिती आहे, राब्ता कया आहिनि, अञा ताईं पुरमो ज़ाहिर नाहे थियो, लेकिन मतां बाद में अची वञे पुरमो अचिणो आहे, बिल्कुलु अचिणो आहे। ऐं पुरमे खां पहिरियां मतिलबु चोथों टीज़र बि अचे या डायरेक्ट पुरमो अचे। 3 टीज़र त आया आहिनि ऐं टीज़र त धमाकेदार 3 आया हुया, तव्हां बि ॾिठा, असां बि ॾिठा। हाणे माण्हुनि खे वॾो बेसब्री सां इंतज़ारु आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुलाब ड्रामे जी डायरेक्ट एपिसोड जो। लेकिन डायरेक्ट एपिसोड दोस्तो कॾहिं बि न ईंदी, पुरमो ईंदो। पुरमे खां पोइ जेको आहे दोस्तो एपिसोड में टाइम पुरमो में टाइम ॿुधायो वेंदो एपिसोड जो। जीअं गुनाह जो पुरमो तव्हां ॾिठो, जागीर जो ॾिठो, उन्हनि में सभु कुझु ज़ाहिर कयो वियो, फलाणे ॾींहुं फलाणो ड्रामो हलंदो, टीरे ॾींहुं टीरो। उन्हनि जी अपडेट्स मां काफ़ी अर्सो पहिरियों तव्हांखे ॾींदो हुयुसि, जागीर अचिणो आहे, गुनाह अचिणो आहे, जागीर जी अहिड़ी कहाणी आहे। ऐं तव्हां पुरमो ॾिठो, सॼी तव्हांखे मालूम थी वई जागीर जी कहाणी वाक़ई तालीम ते आहे ऐं वॾेरे ज़ालिम ते आहे। गुनाह जी बि अपडेट्स काफ़ी मां ॾेई चुको हुयुसि, हाणे बि तव्हांखे घणी ॾेई चुको आहियां। उहे त हाणे पंहिंजे टाइम ते हलंदा, टाइम जेको मूं तव्हांखे ॿुधायो उन में बि जेको आहे ज़ाहिर करे पोइ अपडेट्स में ॿुधायो आहे। जेका कल्ह वारा परीहं वारा आहे, जेका तव्हांजा कमेंट हुया पोइ वीडियो में मूं शामिलु कया हुया, थी सघे थो तव्हां उहा वीडियो न ॾिठी आहे, तव्हां पंहिंजा ओॾे सवालनि जा जवाब जेका तव्हां कया ओॾे मिलिया हुआ, मां वीडियो में ॾेई छॾिया पोइ वीडियो में। उन खे बि हिन वीडियो खां पोइ उन खे बि वञी प्ले करे ॾिसिजो ऐं हिन में बि तव्हां सां सभु क्लियर करण वारो आहियां। तव्हांजा जेका बि जवाब वॾा सुठा कमेंट आया आहिनि, सभई कमेंट्स मां शेयर कंदुसि। ऐं दोस्तो हवेली ड्रामो माशाअल्लाह ज़बरदस्त हली रहियो आहे, लेकिन चंड ग्रहण हिन हफ़्ते एपिसोड न आई, छाजे करे न आई, छो न आई, इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। चंड ग्रहण वारा बि परेशान आहिनि, त वजह कहिड़ी आहे दोस्तो? चंड ग्रहण एपिसोड जेको आहे मुंहिंजे ख़्याल में हिन टाइम अॼु जेको आहे मुंहिंजी जंहिं टाइम तव्हां वीडियो ॾिसी रहिया हो तेसीं ताईं मतां अची वई हुजे। जी हा, कल्ह एपिसोड न आई हुई, कमेंट आया, छाजे करे हिकु अधु ॾींहुं हेॾो होॾे थींदो आहे, लेकिन जेको आहे अॼु राति अचणी आहे। अॼु राति जेका राति जेका गुज़री वई नी राति अचणी हुई चंड ग्रहण जी, घणो करे चंड ग्रहण अची वई हूंदी, तव्हां ॾिठी बि हूंदी। जे हिन टाइम नाहे आई, जंहिं टाइम मुंहिंजो तव्हां वीडियो ॾिसी रहिया हो, पोइ तव्हां ईअं सम्झो शूटिंग जो मसइलो थियो आहे, शूटिंग जे करे चंड ग्रहण पोइना थी आहे, इन जे करे चंड ग्रहण बंदि लॻो पियो आहे। लेकिन मूंखे पका किस्त राति आई आहे, छो त मां वीडियो ही जंहिं टाइम शाम जो मां शूट करे रहियो आहियां, अञा ताईं चंड ग्रहण नाहे आयो, इन खां पोइ अचिणो आहे। लेकिन हिन टाइम जंहिं टाइम तव्हां ॾिसी रहिया आहियो सुबुह जो, लेकिन हिन टाइम ताईं या अची वियो हूंदो चंड ग्रहण या शूटिंग जे करे रुकिजी वियो आहे। जीअं ग़ुलाम हुसैन बंदि हुयो, हवेली बंदि हुयो, इन वजह खां इहो बि बंदि थी सघे थो। बाक़ी रही ॻाल्हि दोस्तो, ग़ुलाम हुसैन त हली रहियो आहे माशाअल्लाह, लेकिन माण्हुनि खे सिर्फ़ु इंतज़ारु आहे दुलाब जो, जागीर ऐं गुनाह जो। हवेली बि ज़बरदस्त हली रहियो आहे, 2 एपिसोड 47 48 अची विया, हाणे मतां 49 बि अची वियो हुजे जंहिं टाइम ताईं मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हो। हाणे इहो हवेली हलंदो रहंदो, हवेली जा सभु कंप्लीट आहिनि 75 ताईं एपिसोड, पोइ 75 खां पोइ अॻिते वञी शूटिंग वरी ॿीहर स्टार्ट आहे। दुलाब जी बेस जी ज़बरदस्त धमाके सां शूटिंग हली रही आहे, उनजी अपडेट मूं उदासी TV चैनल ते ॾेई छॾी आहे,
तव्हां ॾिसी सघो था उनजी शूटिंग कीअं हली रही आहे, किथे हली रही आहे, कंहिंजो सीन शूट थियो आहे, कंहिंजो न थियो आहे। उहा उदासी TV ते मूं ॾेई छॾी आहे, नंढड़ी क्लिप में वॾी अपडेट ॾेई छॾी आहे। उन खे विज़िट कयो चैनल खे, उते बि सभु कुझु तव्हांखे सुठी मालूमात उते मिलंदी रहंदी। इंशाल्लाह अॻे बि मिलंदी रही, हाणे मिलंदी रहंदी। दोस्तो इंशाल्लाह जेको आहे सुठियूं जेको आहे अपडेट्स मां काफ़ी तव्हां शेयर करे चुको आहियां। अॼु पहिरियों मां सोचां थो तव्हांजे कमेंट आया आहिनि उहे शामिलु करे वठां, पोइ अॻिते पंहिंजी अपडेट जी तरफ़ बि वधूं। कमेंट बि माशाल्लाह बहितरीनु आया आहिनि ऐं जेको आहे इहे ज़रूरु मां शामिलु कंदो आहियां। मुंहिंजी पॉलिसी जेको आहे न शामिलु आहे पॉलिसी में, दोस्तनि जा कमेंट पूरा पढ़ंदो आहियां, शामिलु कंदो आहियां, पोइ अॻिते कमु हलाईंदो आहियां। कल्ह कादिर ख़ान भाउ लिखियो मीर ड्रामे में आहे या न, कल्ह मां उहो कमेंट मूंखां रहिजी वियो। मीर बिल्कुलु आहे, तव्हां ॾिसो हूंदो टीज़र में बि मीर आहे, मां गारंटी ॾियां थो मीर आहे। दोस्तो इहो कादिर ख़ान भाउ टेंशन न कर, मीर ड्रामे में बिल्कुलु आहे, यानी इरफान शेख आहे बिल्कुलु। ऐं जेको आहे ॿिए दोस्त लिखियो आहे नालो जो यार परवेज़ जट आहे, मुंहिंजे ख़्याल में यार कहिड़ो आहे नालो मूंखे यादि आहे थोरो थोरो, लेकिन हिते नालो नथो अचे कमेंट में। हाणे ID ते नालो ड्राई वियो आहे, यूज़र अचे थो। काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि ऐं लिखियो अथई ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं ऐं महिरबानियूं ख़ुशि हुजो। ऐं नवीद दर साहब दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं नवीद भाउ, मौला तो ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजी। ऐं अॻिते हलूं था असगर थीबो साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि ऐं पंहिंजो नालो बि अॼु मैंशन कयो अथई, वॾियूं महिरबानियूं असगर थीबो साहब, मोहबतूं ॾियण जूं, मौला ताईं ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं अली नवाज़ साहब गुड वर्क लिखियो आहे, अदा शाहिद भाउ, वॾियूं महिरबानियूं, मौला ताईं ख़ुशि रखे अली नवाज़ भाउ। ऐं नोनी अली जेको आहे दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं जानी, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। जेका बि तव्हांजा कमेंट आहिनि इंशाल्लाह नंबरवार सभु शामिलु थींदा वेंदा, तव्हांजा जवाब बि ॾींदो वेंदुसि। अॼु काफ़ी सारा कमेंट आहिनि। ऐं जेको आहे मुस्तफ़ा सुमरो साहब, मुस्तफ़ा सुमरो साहब लिखियो आहे, नालो पंहिंजो मैंशन कयो अथई, स्टिकर मोकिलिया अथई, हथ जोड़े अदा, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। इहे मोहबतूं तव्हां क़यामत ताईं ज़िंदा रहनि, अलाह सदाईं तव्हांखे ख़ुशि रखे। मुस्तफ़ा भाउ। असद अली खोकर साहब लिखियो आहे दुलाब ड्रामे में जानी जतोई आहे या न, यार जानी जतोई असली नालो तव्हां मैंशन कयो, असली जानी जतोई आहे त पोइ इहा सुभाणे मां जवाबु ॾेई छॾींदुसि। मां अॼु सच कयां, अॼु जेको आहे मां पंहिंजो उहा लिस्ट ॾिसां, जेकी लिस्ट मूं वटि आयल हुई दुलाब जी सॼी, कंहिंजा अदाकारनि जा नाला हुया, चेक करे पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। असद अली खोखर साहब जेको आहे काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त मोकिलियो आहे यार मुस्तफ़ा, इहो दुलाब ड्रामे खे हलायो बि सही, इन जो नालो आहे मुज़म्मिल खोसो, मुंहिंजी ज़ात जो भाउ, मिठा माण्हू आहे, अदा टाइम ते हलंदो, इंशाल्लाह हलंदो सही, दिलि जाए कर जेको आहे मुज़म्मिल खोसा साहब। ऐं मुशरफ बुगिर साहब लिखियो आहे जी बिल्कुलु सही था चओ, दुलाब खे व्यूज़ वधीक ईंदा ॿिनि ड्रामनि खां। जी मूं कल्ह इहा ॻाल्हि कई त सभ खां वधीक व्यूज़ दुलाब खे ईंदा, जॾहिं स्टार्ट थिए तव्हां ॾिसिजो सभिनी ड्रामनि खे कटे वेंदो, उन खे ॾिसण वारा घणा आहिनि। ऐं अली नवाज़ साहब लिखियो आहे अदा शायद दुलाब ड्रामे की डेट बताओ प्लीज़, अल्लाह पाक सलामत रखे अदा आपको, थैंक यू भाई कुर्ब अदा। जी अदा डेट्स अञा न उन्हनि जेको आहे ज़ाहिर नथा करनि, इहा कम जी इंपॉर्टेंस हूंदी आहे, डेट्स उहा ईअं न ॿुधाईंदा आहिनि, प्रमो अचे सॼी डेट्स कंप्लीट थी वेंदी, कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। ऐं DK सावल साहब लिखियो आहे दुलाब कॾहिं हलंदो, दो खान उडेरो लाल स्टेशन खां कमेंट कयो आहे, वॾियूं महिरबानियूं साईं, कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, इंशाल्लाह चंद ॾींहंनि में प्रोमो ईंदो ऐं दुलाब ड्रामे जी तारीख़ बि अची वेंदी। अली नवाज़ साहब लिखियो अस्सलाम वालेकुम अदा, कैसे हो आप, आपकी तबीयत कैसी है, अल्लाह पाक सलामत रखे अदा आपको। अली नवाज़ मंगरियो फ्राम कंडियारो मुझे ख्याल में लिखियो अथई, बिल्कुल मैं ठीक ठाक हूँ, मेरी तबीयत ठीक है, आपको मौला सलामत रखे, आपको भी खुश रखे, आपकी ये मोहब्बतें मेरे दिल में और मुझे याद है। इंशाल्लाह आपको मैं दुआओं में याद करता हूँ, सब लोगों को, जितने भी मेरे सब्सक्राइबर अच्छे सब्सक्राइबर हैं, जितने मुसलमान भाई हैं, ऐसे दुआएं दिया करें, बड़ी मेहरबानी। मुशरफ बुगियो साहब काफ़ी दिल मोकिलिया, ॿीहर वॾी महिरबानियूं। असगर थीबू काफ़ी दिल मोकिलिया, नवीद दर साहब काफ़ी दिल मोकिलिया, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए दोस्त सनाउल्ला ख़ान पौड लिखियो आहे दुलाब ड्रामे जल्दी खां जल्दी जेको आहे दुलाब ड्रामे खे हलायो वञे, इंतज़ारु नथो थिए, ऐं काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। सनाउल्ला ख़ान पौड साहब कुझु ॾींहं इंतज़ारु कयो, तव्हांखे इंशाल्लाह ड्रामो हलंदो, कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो आहे सभिनी जो। दोस्तों तव्हां ॾिसो न दुलाब ते कमेंट, हर कंहिंखे इंतज़ारु आहे सिर्फ़ु दुलाब जो। सनाउल्ला पौड साहब काफ़ी दिलि मोकिलिया आंदा, लख कुर्ब तव्हांजा, लख कुर्ब, मौला तव्हांखे ख़ुशि रखे था, वॾियूं महिरबानियूं सुणा। ऐं सनाउल्ला साहब ॿियो लिखियो आहे
सिर्फ़ु दुलाब जी कमेंट आहिनि। जेका बि कमेंट कया अथई दुलाब कॾहिं हलंदो, दुलाब जल्दी हलायो वञे, दिलि मोकिलिया अथई। असां बसि कुझु चंद ॾींहं तव्हां इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह तव्हां जेको आहे इहा ख़्वाहिश पूरी थी वेंदी सोना। बसि कुझु चंद ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे ऐं हलूं था बक़ाया जेका कमेंट आहिनि। ऐं अदा अस्सलाम वालेकुम, कैसे हो? सारी संगत खे अस्सलाम वालेकुम। ॾहरकी खां मैसेज कयो आहे अदे, ऐं जो नालो आहे रियाज़ अहमद साहब। वॾियूं महिरबानियूं रियाज़ भाउ, वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद हुजो। ग़ुलाम रसूल 2 कमेंट कया आहिनि, काफ़ी दिलि मोकिलिया अथई ग़ुलाम रसूल साहब, वॾियूं महिरबानियूं। नंढड़ो आहे जी तस्वीर बि छापियल आहे, बहितरीनु माशाअल्लाह। ऐं रियाज़ अहमद साहब जेको आहे लिखियो आहे, हा नोनी अली लिखियो आहे, वारी जा 5 ड्रामो कॾहिं ईंदो? अदा इन खे देरि आहे, हाली इन जो टीज़र वग़ैरह अचे पोइ सॼी अपडेट्स ईंदी। फ़िलहालु उन खे हाली गुम करे छॾियो अथनि ऐं वारी अपन ड्रामे खे। ग़ुलाम रसूल साहब लिखियो आहे दोनों ड्रामो ऐं दुलाब ड्रामो कॾहिं ईंदो? अदा कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो, ग़ुलाम रसूल साहब इंशाअल्लाह अची वेंदो। फारूक अली दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं जानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं नोनी अली लिखियो आहे अदा मूं कहिड़ो ॾोह कयो आहे, अल्लाह आपको सलामत रखे, आमीन सुम्मा आमीन। न साईं तव्हां को ॾोह न आहे कयो आहे, तव्हांजी आई डी ते नोनी अली लिखियलु आहे। मां जॾहिं बि तव्हांजो कमेंट ईंदो आहे शामिलु कंदो आहियां, कंहिंजो बि कमेंट मिस न कंदो आहियां। मुंहिंजी इहो ई कोशिशि हूंदी आहे को दोस्त जो कमेंट मिस न थिए। जो कमेंट को मिस थी वियो आहे त मां माज़रत चवां थो, वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हां लिखियो आहे टंडरो आदम ऐं सिंध खां मूं मैसेज कयो आहे। नोनी अली साहब लिखियो आहे शकील मरी नाइस एंड क्यूट ऐं टंडो आदम सिंध फ्रॉम, यानी जेको आहे टंडरो आदम जो आहे भाऊ, वॾियूं महिरबानियूं माशाअल्लाह। तव्हांजे सभु कमेंट मूं पढ़ी छॾिया। फ़िदा हुसैन लिखियो आहे दिलि मोकिलिया अथई काफ़ी सारा। अब्दुल रहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। वली मोहम्मद समू साहब लिखियो आहे अदा अस्सलाम वालेकुम, जागीर ऐं गुनाह जा टीज़र तमामु सुठा आहिनि। जी 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 बिल्कुलु, इहे सभिनी खे वणिया अदा माशाअल्लाह, असांखे बि वणिया। ऐं ॿिए दोस्त जो नालो आहे आदिन ख़ान, उन दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अदा। मोहम्मद रमज़ान साहब दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं। आदिन ख़ान वरी दिलि मोकिलिया आहिनि। फ़याज़ अहमद दोस्त नओं आयो आहे ऐं इन दिलि बि मोकिलिया आहिनि, हाय बि लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं काफ़ी सारा। फ़याज़ अहमद दिलि मोकिलिया आहिनि। असगर थीबो साहब लिखियो आहे मां असगर थीबो आहियां, मुंहिंजी आई डी जो नालो कॾहिं अचे थो कॾहिं नथो अचे, अलाए छो अदा। इहो अदा कॾहिं कॾहिं असांजे साम्हूं ईंदो आहे, असां जेका पढ़ंदा आहियूं कॾहिं कॾहिं न ईंदो आहे आई डी जो नालो, यूज़र लिखिजी ईंदो आहे, पको नालो तव्हां मथां मैंशन न कयो जंहिंजे करे। ऐं असगर थीबो साहब वॾियूं महिरबानियूं, काफ़ी दिलि मोकिलिया अथई। शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई लिखियो आहे माशाअल्लाह ज़बरदस्तु अदा शाइर, तव्हांजी वॾी महिरबानी, मौला तव्हां ख़ुशि रखे था, तव्हांजी बि वॾी महिरबानी। अब्दुल रहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि। उसामा पॉली या पली उनकी लिखियल है आई डी पे। मुझे सिंधी ड्रामों में काम कैसे मिलेगा और मुझे कहाँ जाना होगा, मुझे भी ड्रामे में काम करने का शौक़ है। उसामा भाई आपके पास दो चीज़ें होनी चाहिए। अगर आपको ड्रामों में काम करना है तो आपके पास पैसा होना चाहिए, अगर पैसा नहीं है तो आपके पास सिफारिशात होनी चाहिए। दोनों में एक चीज़ होनी चाहिए, आप डायरेक्टर से मिलें आपका काम हो जाएगा। उसामा लिखो है भाई जान चंद्र ग्रहण ड्रामा क्यों बंद हो गया। चंद्र ग्रहण ड्रामा आज रात आया होगा, जिस टाइम आप ये मेरी वीडियो देख रहे होंगे। अगर आज रात नहीं आया तो अगले हफ्ते का इंतज़ार करें, शूटिंग का मसला हो सकता है, शूटिंग अगर नहीं हुई तो इसलिए ड्रामा बंद हो गया होगा। असलम नूर साहब दिल मोकिलिया काफ़ी सारा, वॾियूं महिरबानी सुणा। ये अॼु जो दोस्तों कमेंट हुआ जेका मूं शामिल किया ऐं सभिनी दोस्तनि जा जेका कमेंट पढ़िया ऐं सभिनी जा जवाब ॾिना। ऐं उम्मीद आहे तव्हांखे वीडियो में दोस्तों तव्हां पूरो उम्मीद थिया हूंदो। कंहिंजा कमेंट अगर रहिजी विया आहिनि उन खां माज़रत हथ वधी चवां थो, वरी अॻी वीडियो में शामिल करे छॾींदासीं, लेकिन रहंदा कोन, अॻी वीडियो में अची वेंदा। ऐं बिशारत समय जे लाइ बि हिकिड़े दोस्त पुछो, उहो आहे या न ड्रामे में, कल्ह कमेंट आयो हुयो, नालो मूंखे विसरी वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों बिशारत समय पहिरियों ज़ाहिर थियो शूटिंग जे दौरान, वरी गायब थी वियो आहे। हाणे पकी ख़बर नथी पवे उनजी, वरी बि इनजी अपडेट सुभाणे वारी वीडियो मां ॾेई छॾींदुसि, मिस न कंदुसि। दोस्तों जेको आहे वॾी गर्मी आहे, वींदे वींदे चिट जा ॾियारा आहिनि, हाणे गर्मी अञा वधी वई आहे, ॾिसो त पघर हलनि था पिया मूंखां। ऐं अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, मिलंदासीं सुभाणे वारे वीडियो में। अॼु गुफ़्तगू काफ़ी कईसीं, अञा कुझु रहियल हुई, लेकिन सुभाणे वारी वीडियो में कंदासीं। गर्मी जे करे मूंखे तो जेको आहे न वीडियो बि वॾी थिए थी पई आहे, बर्दाश्त बि नथो थिए, गर्मी एतिरी आहे, पखो बंदि करे छॾियो आहे, सिर्फ़ु शोर ईंदो आहे इन जे करे माइक में। ऐं इंशाअल्लाह सुभाणे वीडियो में सुठी अपडेट्स आणींदासीं, सुठी शइ आणींदासीं।
तेसी ताईं असांखे इजाज़त ॾींदा ऐं सुठा कमेंट ज़रूरु कंदा, लाइक बि कंदा इन वीडियो खे, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। नंढड़ो अर्ज़ु आहे पंहिंजे दोस्तनि ताईं चैनल खे व्हाट्सअप ग्रुपनि में ज़रूरु शेयर कयो। इन चैनल जी लिंक, इन वीडियो जी लिंक, जेतिरा बि तव्हांजा ग्रुप आहिनि उन लिंक शेयर कयो, उन्हनि खे अर्ज़ु कयो त भाई हिते चैनल ते अचो, सब्सक्राइब करायो ऐं फेसबुक ते बि शेयर कंदा कयो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, जिया लतीफ़ धरती। अल्लाह हाफ़िज़।